ॻाल्हि ॿोल पाण कंदासीं त आया सुठी सोच छा आहे। सुठी सोच जे बारे में तमामु घणा किताब लिखिया विया आहिनि ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ किताबनि जे मंद ते पाण ॻाल्हाईंदासीं। साथियो, जेको कुझु पाण कयूं था उहो केॾांहुं न केॾांहुं असांजी सोच जो नतीजो आहे। अहिड़ो छा कजे जंहिंसां ज़िंदगी जे अंदरि ख़ूबसूरती जो रंग भरिजी वञे ऐं ज़िंदगी ज़बरदस्त ऐं कामयाब थी वञे, असांजो सफ़र कामयाबी ॾांहुं वञे ऐं हर तरफ़ सुख हुजे। ऐं अहिड़ा कहिड़ा सबब आहिनि जंहिं करे इंसानु नाकाम थिए थो ऐं ज़िंदगी खे अज़ाब बणाए थो। असां ईअं बि ॾिठो आहे कुझु माण्हू ज़ाहिरी तौर ते ख़ुशि हूंदा आहिनि, हुन वटि घर, गाॾी, कारोबार बि हूंदो आहे, पर पोइ बि उहे माण्हू पाण खे गैर महफ़ूज़, परेशान ऐं नाकाम सम्झनि था या लॻंदा आहिनि। जॾहिं त कुझु माण्हू बासूब ज़िंदगी गुज़ारनि था, जंहिंजी ज़िंदगी में मनसूबा बंदी आहे ऐं मोहबत कंदड़ आहिनि ऐं उहे बहितर ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। बहरहाल, पॉज़िटिव थिंकिंग जो उबतड़ जेको आहे उहो आहे निगेटिव थिंकिंग, जेके ग़लति सोचूं आहिनि। हाणे ग़लति सोचनि सां छा थो थिए, कंहिंजी गिला कजे थी, केॾांहुं डाढ़ हणिजे थी, केॾांहुं कूड़ माण्हू ॻाल्हाए थो, केॾांहुं कंहिंखे गारियूं ॾिए थो, केॾांहुं कंहिं ते कावड़ करे थो, केॾांहुं कंहिं लाइ ग़लति सोच रखे थो। हर अहिड़ी सोच जेका असांखे नुक़सान ॾिए थी या ॿिए लाइ नुक़सान सोचे थी, अहिड़े क़िस्म जी सोच खे पाण निगेटिव थिंकिंग चऊं था। जेको कुझु असां सोचूं था, जंहिं क़िस्म जा असांजा ख़्याल आहिनि, अहिड़े क़िस्म जी असांजी क्रिएशन थिए थी या असांजी शख़्सियत ठहे थी। आख़िर ईअं छो आहे कि हर वक़्तु निगेटिव सोचनि था ऐं के वरी हर वक़्तु पॉज़िटिव सोचनि था, ऐं के वरी केॾांहुं निगेटिव त केॾांहुं पॉज़िटिव सोचनि था। दोस्तो, असांजे सोच जा मुख़्तलिफ़ ज़रिया आहिनि। जीअं असांजा दोस्त मुख़्तलिफ़ इंफॉर्मेशन जा ज़रिया, मिसाल इंटरनेट, टेलीविज़न, रेडियो वग़ैरह, या जेको कुझु असां पढ़ूं था, ॿुधूं था या ॾिसूं था, उन जी बुनियाद ते जेका ॼाण मिले थी, उन बुनियाद ते असां सोचूं था। हाणे असां घणो वक़्तु या लगातार जी क़िस्म जी ॼाण ऐं मालूमात हासिल कयूं था, ज़ाहिर आहे त सोच बि अहिड़े क़िस्म जी ठहे थी। अगरि असां ग़लति सोचूं था त ज़ाहिर आहे हाणे असां ॿुधण, पढ़ण ऐं ॾिसण में तब्दीली आणियूं, अहिड़ी तब्दीली आणियूं जो उन ग़लति सोचनि खां पाण खे आजो कयूं, पाण खे बचायूं ऐं पाण खे पॉज़िटिव में तब्दील कयूं। अहिड़ी तब्दीली जेका असांजी सोचनि खे मुस्बत रखे। जॾहिं असांजो मुसलसिल सोचूं मुस्बत हूंदियूं त असांजी सबकॉन्शियस माइंड खे मुस्बत सोचण जी आदत या ऑटो सिस्टम ते अची वेंदो। जॾहिं असां मुसलसल पॉज़िटिव सोचींदासीं त हाणे असां जेकॾहिं मिसाल 50% खां मथे पॉज़िटिव सोचींदासीं त पोइ आस्ते 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 असांखे इहा आदत पइजी वेंदी पॉज़िटिव सोचण जी। ऐं पोइ जॾहिं असां 60% पॉज़िटिव, 70%, 60% पॉज़िटिव सोचींदासीं त उन सां ईअं थींदो जो जेकॾहिं को निगेटिव ख़्यालु ईंदो त उहो माना गुम थी वेंदो घणनि पॉज़िटिव में। ऐं मुकमल तौर ते इंसान हमेशह लाइ पॉज़िटिव नथो सोचे सघे, पर जॾहिं मेजॉरिटी में असांजा ख़्याल 70-80% पॉज़िटिव हूंदा, ॿिया जेके निगेटिव ख़्याल आहिनि उहे उन्हनि खे खाई वेंदा पॉज़िटिव, ऐं उहो जेको उन निगेटिव जी अहमियत न रहंदी। ठीकु आहे दोस्तो, जॾहिं हर वक़्तु पॉज़िटिव हूंदासीं त ज़ाहिर आहे त असांजे अंदरि हिकु वॾी तब्दीली ईंदी। हाणे अवां ॾेखा न कंदा, हाणे तव्हांखे तन्हाई में रहण में बि मज़ो ईंदो। तव्हां वटि हर
हर हिक लाइ, हर माण्हू लाइ, बल्कि हर हिक शइ लाइ मोहब्बत ऐं इज़त हूंदी, जंहिंसां अव्हांखे बदिले में बि हर तरफ़ खां मोहब्बत ऐं इज़त मिलंदी। ख़ौफ़ बिल्कुलु घटिजी वेंदो, लालच गुम थी वेंदी। हाणे तव्हांखे पंहिंजो पाण सां मज़ो ईंदो, ग़लति सोचूं आस्ते आस्ते गुम थी वेंदियूं या घटिजी वेंदियूं। हाणे सुठा माण्हू, सुठा मौक़ा ऐं सुठो माहौल अव्हां ॾे पाणे अची वेंदो। थैंक यू।